أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. وإذا جاءهم أمر من الأمن أو الخوف أذاعوا به ولو ردوه إلى الرسول وإلى أولي الأمر منهم لعلمه الذين يستنبطونه منهم ولولا فضل الله عليكم ورحمته لاتبعتم الشيطان إلا قليلا. صدق الله العلي العظيم. درود شریف پڑھو. اللهم صل على سيدنا وسندنا وحبيبنا ومولانا محمد النبي الأمي وعلى آله وبارك وسلم عليه بعدد كل معلوم لك دائما أبدا. अल्लाह तबारक व ताला जा तमाम असांजे मथां अहिड़ा घणा करम ऐं एहसान आहिनि जो अल्लाह रब ज़ुल जलाल तमाम असांखे इशा जी निमाज़ बा जमात नसीब फरमाई ऐं उन खां पोइ क़ुर पाक जे हिन बाबरकत दर्स क़ुर जे महफ़िल में वेहण जी तौफ़ीक़ बि इनायत फरमाई। गुज़िरियल आयतुनि में अल्लाह तबारक व ताला मुनाफ़िक़नि जे ॿिटे मेयार खे बयानु फरमायो हो जंहिंजी मज़म्मत बयानु कई वई त मुनाफ़िक़ अहिड़ा ॿिटी पॉलिसी खेॾण वारा माण्हू आहिनि जो हुज़ूर सलातो सलाम जन सां गॾु जॾहिं दर्स में मशवरे में महफ़िल में वेहनि था त हुज़ूर सलातो सलाम जे तरफ़ खां जेका नसीहत मिले थी चवनि था असांखे क़बूल आहे, चवनि था सचो आहे, हक़ आहे, मञोसीं। पर वरी जॾहिं हुज़ूर सलातो सलाम जे महफ़िल मां मजलिस मां उथनि था ॿाहिरि वञनि था त राति जे पहर में पाण में मिली करे हुज़ूर सलातो सलाम जन जे मुखालिफ़त में फ़ैसिला कनि था, उनजे उबतड़ पंहिंजी रिथ रचनि था त कीअं इहा मशीनरी हुज़ूर सलातो सलाम जी नाकाम कजे, कीअं दीन खे नुक़सानु पहुचाइजे, कीअं इन हिकमत अमलीअ खे टोड़जे, अहिड़े क़िस्म जी साज़िश कनि था। ज़ाहिर में हाओ हाओ पर पुठ वरी मुखालिफ़त। इहो मुनाफ़िक़त जो किरदारु हो जंहिंमां सबक़ मिलियो त इहे आदतूं, इहे शरारतूं, इहे हरकतूं जेके आहिनि इहे मुनाफ़िक़नि जूं आहिनि। सचो माण्हू अहिड़े क़िस्म जूं हरकतूं न करे। ऐं मुनाफ़िक़ अल्लाह तबारक व ताला उन्हनि जे बारे में, मुनाफ़िक़नि जे बारे में सज़ा जो बयानु काफ़िरनि सां गॾु करे छॾियो आहे। क़ुरान तो फरमाए इन्नल काफ़िरीन वल मुनाफ़िक़ीन फ़ी जहन्नम जमिया। काफ़िर ऐं मुनाफ़िक़ गॾु जहन्नम में किरंदा। त अल्लाह ताला मुसलमाननि खे हुज़ूर सलातो सलाम जन जे ज़रिए बाख़बर बनायो त तव्हां त अहिड़ा न थिजो, माना माण्हू जहिड़ो मुंहं ते हुजे तहिड़ो पर पुठ हुजे। इहा हिकिड़ी सबक़ जी सिफ़त मिली जेका इंसान में सुहिणी ख़ूबी आहे जेका हुजणु घुरिजे। ॾिठो मेयार ज़रा मुनाफ़िक़त जी निशानी आहे। अल्लाह ताला इन खां तव्हां असांखे महफ़ूज़ रखे। ऐं पोइ अॼोकी आयत जे अंदरि वरी अल्लाह तबारक व ताला उन्हनि मुनाफ़िक़नि जे हिकिड़ी ॿी शरारत खे वाक़ो कयो। उहा शरारत हीअ हुई, हिन आयत जे ख़ुलासे सम्झण खां पहिरियां थोरो उन वक़्त जो माहौल ज़हन में अंदरि रखिणो पवंदो जंहिंखे खणी असां शान नुज़ूल बि चऊं। त हीअ आयत जंहिं वक़्तु नाज़ुल थी उन वक़्तु हालात कहिड़ा हुआ, कहिड़े वजह जे करे हीअ आयत नाज़ुल थी। रिवायत जे अंदरि ईंदो आहे त हुज़ूर सलातो सलाम जन हिकिड़े सहाबीअ सॻोरे खे मोकिलियो त वञ फलाणे ॻोठ वारनि खां, फलाणे इलाइक़े वारनि खां ज़कात वसूल करे आ। हुज़ूर सलातो सलाम जन जे ज़माने में इस्लामी कानून जो निफ़ाज़ ज़रा इन तरह हुयो त जेके माण्हू ज़कात जा हक़दार हूंदा, मालदार जिन ते ज़कात लागू थींदी, पोइ हुज़ूर सलातो सलाम जन उन्हनि ॾांहुं पंहिंजो माण्हू नुमाइंदो मोकिले करे उनखां ज़कात वसूल कंदा। पोइ उन ज़कात खे वरी जेके मुस्तहिक माण्हू हूंदा उन्हनि में विरहाईंदा पाण, ऐं केतिरा ई वरी पाण अची करे हुज़ूर सलातो सलाम जन खे ॾेई बि वेंदा। जेके रहिजी वेंदा हुज़ूर साईं जन उन्हनि खां घुराईंदा, माण्हू मोकिले करे वसूल कराईंदा। ईअं हिकिड़े साहिब खे मुक़ररु कयूं त तूं वञी करे फलाणे इलाइक़े वारनि खां ज़कात वसूल करे आ। हीउ जो वियो त उन माण्हू, उन इलाइक़े जे माण्हू खे ख़बर पइजी वई त फलाणो माण्हू हुज़ूर सलातो सलाम जन असां ॾांहुं उमाणियो आहे, मोकिलियो आहे, ज़कात वसूल करण लाइ अचे थो। पोइ जीअं जो हीउ वियो त हुननि वरी इस्तक़बाल जे लाइ ॻोठ खां निकिरी करे रस्ते ते अची करे हुनजो इस्तक़बाल कयो, आदर भाउ कयो।
परे खां हिन जॾहिं ॾिठो त इहे माण्हू त गॾु हुजूम करे बीठा आहिनि, हिनखे पुराणे ज़माने जी थोरी इख़्तिलाफ़ी सूरत यादि अची वई। हिन सम्झो त किथे ईअं त न आहे, पुराणे ज़माने में इन्हनि जो असांजो थोरो इख़्तिलाफ़ चपकलश हुई, मां वरी अॼु ज़कात थो वसूल करणु वञा हिननि खां अकेलो थी करे, हे वरी बीठा हुजनि, मूंखां बदिलो न वठणो न पुराणी ॻाल्हि जो, उतां ई वठी मोटियो, अॻिते न वियो, मोटी अचे करे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे शिकायत कई त साईं हो त ॿाहिरि बीठा मूंसां विढ़ण जे लाइ तयारु आहे। हिनखे पंहिंजो ख़दशो पैदा थियो, साईं हो त मूंसां विढ़ण जे लाइ तयारु आहे, ॿाहिरि बीठा, हालांकि हू हिनजे इस्तिक़बाल जे लाइ बीठा त हुज़ूर जन जो नुमाइंदो थो अचे, आदर भाव कंदासीं, भली कार चवंदासीं, पर हिनखे ग़लतफ़हमी थी। मुनाफ़िक़नि खे जॾहिं इहा ख़बर पहुती, मुनाफ़िक़नि इन ॻाल्हि खे खोलियो त फलाणे खे फलाणा विढ़ण जे लाइ पिया अचनि। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ताईं ख़बर पहुती, हिन अॻ में शहर में हुल थी वियो। हाणे हुल जो थियो त आहिस्ते आहिस्ते वरी हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ताईं ॻाल्हि पहुती। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हुननि ॾांहुं वरी ॿियो माण्हू मोकिलियो, अब तव्हां असांजे नुमाइंदे सां विढ़ण जे लाइ बीठा हुजा? हुननि चयो साईं असां इस्तिक़बाल जे लाइ बीठा हुआसीं, असांखे त ख़बर ई कोन्हे त हिन सां हिसाबु आहे या हिन सां को जहिड़ो आहे, जबल ते लहियूं अॻलियूं ॻाल्हियूं वयूं, इस्लाम आंदोसीं, सभु ॻाल्हियूं छॾे ॾिनियूंसीं, बसि ॻाल्हि ख़तमु थी वई। पुराणे ज़माने जूं हले कहिड़ियूं ॻाल्हियूं आहिनि ज़हन में, असांखे त यादि बि कोन्हनि। त अल्लाह तबारक व तआला फरमायो मुनाफ़िक़नि जी इहा आदत अथव, का ॻाल्हि तहक़ीक़ न कंदा आहिनि, ॿुधी ॿुधाई ॻाल्हि बसि छोड़े छॾींदा आहिनि, राति खोले छॾींदा आहिनि, हुन ॻाल्हि खे मशहूरु कंदा आहिनि। अहिड़ी तरह सां हिकिड़ो ॿियो वाक़ियो बि ईंदो आहे। हज़रत उमर रज़ी अलाह ताला अन्हु फरमाए थो, हिकिड़े दफ़े मां घर वेठो हुउमि, मूंखे अचे करे ख़बर पई त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पंहिंजे घर वारनि अज़वाज मुतहरात समूरनि खे तलाक ॾेई छॾी आहे। मूंखे अजब थियो, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन घर वारनि खे तलाक ॾेई छॾी आहे, मामिलो त ज़रा ॻरो आहे, ऐं मामिलो तलाक जो नाज़ुक बि आहे, कोन बि आहे, इस्लाम हुनखे वॾो एहतियात ॿुधायो आहे। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे बारे में उमर से फरमाए थो, मां ॻाल्हि ॿुधमि त मूंखे अजब लॻो, मां घर खां निकितुमि ॿाहिरि, मां चयो मस्जिद नबीअ जी तरफ़ वञा, ॿाहिरि निकिरां ख़बर पए ॻाल्हि हक़ीक़त आहे या कूड़ आहे। जीअं मां ॿाहिरि निकितुसि, मस्जिद नबीअ जे दरवाज़े ते आयुसि त कुझु साहिब सॻोरा इन इहा ॻाल्हि खे पाण में चोरे रहिया हुआ, हिक ॿिए खे चवनि पिया यार इहा ॻाल्हि ॿुधी आहे, हू बि चई यार ॿुधी आहे, वाक़ई अलाए केतिरे क़दुरु आहे इहा ॻाल्हि। हज़रत उमर से फरमाए थो, मूंखे अञा वधीक अफ़सोस थियो त पोइ इहो मामिलो एॾो वॾो कीअं थियो आहे, हुज़ूर साईं घर वारनि सभिनी खे तलाक ॾेई छॾी आहे। त मां सोचे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे हुजरे मुबारक जे आॾो अची करे दरवाज़ो खड़काए इजाज़त घुरियमि, त पुछां कयां भला, मां दरवाज़ो खड़कायो, इजाज़त घुरी, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन इजाज़त ॾिनी, मां अंदरि वञी करे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन सां दुआ सलाम करे पोइ पुछा करणु शुरू कयमि, साईं मां हीअ ॻाल्हि ॿाहिरां ॿुधां थो त हुज़ूर साईं जन पंहिंजे अज़वाज मुतहरात खे तलाक ॾेई छॾी आहे, इहा हाले केतिरे क़दुरु ॻाल्हि आहे। हुज़ूर जन फरमायो न मूंखे त ख़बर ई कान्हे। हज़रत उमर से फरमाए थो, मूंखे जॾहिं हुज़ूर जन फरमायो मूंखे ख़बर कान्हे त फौरन मां ॿाहिरि निकितुमि, वॾे आवाज़ सां रड़ियूं करे सहाबा किराम खे ऐलान करे ॿुधायूं त बाबा इहा ॻाल्हि कूड़ी अथव, हुज़ूर साईं जन पंहिंजे घर वारनि खे तलाक कोन ॾिनी आहे। हाणे इहा ॻाल्हि आई किथां, मुनाफ़िक़नि हलाई, माना बेबुनियाद ॻाल्हियूं, कूड़ियूं, हथ जूं ठाहे, या जितां कंहिं माण्हू हलकड़े सलकड़े ॻाल्हि कई उनखे बिना तहक़ीक़ जे वठी करे बसि ईअं मशहूरु करे छॾनि। अल्लाह तबारक व तआला इन्हनि मुनाफ़िक़नि जे इन्हनि ख़बासतुनि खे वाक़ो करण जे लाइ ऐलान कंदे फरमायो वइज़ा जाअहुम अम्रुम मिनल अम्न। हिक रिवायत जे अंदरि हीअं बि ईंदो आहे त उन्हनि खे मुनाफ़िक़नि खे जॾहिं न ख़बर पवंदी, हिकु त पाण जंग ते हलंदा कोन हा, मशवरो ॾींदा अहिड़ो जंहिंमें पंहिंजो बचाव हुजे न ॿियनि जो नुक़सानु, वरी जे हिननि जे मुखालिफ़त में फ़ैसिलो थिए त जंग ते हलंदा कोन हा, बहाना कंदा, वरी जे मुस्लमान साहब बि सॻोरा वञनि जंग ते, थोरो बि उन्हनि खे जंग में जेकॾहिं नुक़सानु थी पए त हे पोयां हुल हलाईंदा त जंग हारायो आहे, जंग हारायो आहे। वरी जेकॾहिं थोरो बि उन्हनि खे फ़ाइदो पहुचे, अञा जंग मुकमल खटी बि न हुजऊं, फ़ाइदो थोरो पहुचे त बि हुल हलाईंदा त जंग खटे विया, पोयां वरी ख़बर पए त हाराइजी वई आहे, नुक़सानु थी पियो। उबतियूं ॻाल्हियूं पिया बिना तहक़ीक़ जे बेबुनियाद छुड़वागू ॻाल्हियूं पिया हुलाईंदा। अल्लाह तबारक व तआला फरमायो वइज़ा जाअहुम अम्रुम मिनल अम्न अविल ख़ौफ़ अज़ाउ बि, जॾहिं पहुचे थी उन्हनि वटि का बि ॻाल्हि पोइ अमन जी हुजे या ख़ौफ़ जी हुजे, कहिड़ी बि ॻाल्हि हुजे,
अमुन ऐं ख़ौफ़ हिकु अहिड़ो जामियो लफ़्ज़ आहे। अमुन माना अहिड़ी ॻाल्हि जंहिंमां मुआशिरे में फ़साद बि न फैलिजे, सुठी ऐं भली ॻाल्हि हुजे जंहिंमां फ़ाइदो ई फ़ाइदो हुजे। या ख़ौफ़ जी ॻाल्हि इहा त मुस्लमाननि में हिकिड़ो हिरास फैलिजे, नफ़रत फैलिजे, ख़ौफ़ फैलिजे, दुश्मन जो रोब मुस्लमाननि ते हावी थिए। कंहिं बि क़िस्म जी अमुन या ख़ौफ़ जी माना भलाई या बुराईअ जी काई ॻाल्हि उन्हनि वटि पहुचे थी, अज़ाहू बि अलाह जी फरमाए थो त हुनखे मशहूरु करे छॾींदा। वलौ रद्दूहु इला रसूल व इला उलिल अम्रि मिनहुम लअलिमहु allज़ीना यस्तंबितूनहु मिनहुम। अलाह जी फरमाए थो जेकॾहिं इहे ॻाल्हि मशहूरु करण खां पहिरियां मुनाफ़िक इहा ॻाल्हि जेका बि ॿुधनि हा उहा खणी अचनि हा मुंहिंजो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॾांहुं, या उन वक़्तु जेके हुक्मरान ज़िम्मेदार माण्हू हा उन्हनि ॾांहुं खणी अचनि हा त लअलिमहु allज़ीना यस्तंबितूनहु मिनहुम, उहे तहक़ीक़ कंदा उन ॻाल्हि जे मुतालिक़, मालूमात कंदा, जाखोड़ कंदा, ॻाल्हि जे तह ताईं पहुचंदा, हक़ ऐं सच ॼाणे वठंदा। पर इहे न कंदा। वलौला फ़ज़्लुल्लाहि अलैकुम व रहमतुहु लत्तबअतुम अश-शैतान इल्ला क़लीला। तो अल्लाह से फरमाए थो सुहिणा नबी, ही त मां अल्लाह जो फज़ुल आहे, ही त मां अल्लाह जो फज़ुल आहे, रहमत आहे तव्हांजे मथां, जो इन्हनि जे ख़बासतुनि ऐं हरकतुनि खे जिब्रील अलैहिस्सलाम जे ज़रिए तव्हांखे चिठो करे ॿुधायां थो, क़ुरान पाक जूं आयतूं नाज़िल करे तव्हांजी रहनुमाई पियो कयां, तव्हां ते महिरबानी बाज थो कयां, ॿुधायां थो जे न त इहे चंड अहिड़ो नुक़सान फैलाए विझनि जो शैतान जे विखुनि ते हली करे तबाही करे विझनि, वॾो नुक़सान करे विझनि, एतिरो नुक़सान करे विझनि, एतिरो नुक़सान करे विझनि जो सभु शैतान शैतानी चालुनि में फासी वञनि, थोरा माण्हू खे बचनि हा न त सभिनी खे फासाए वञनि। हाणे तव्हां सम्झ में आयो हिन आयत मां त मुनाफ़िकनि जी इहा जेका हरकत हुई बिना तहक़ीक़ जे ॻाल्हि खे मशहूरु करणु, इहा अल्लाह तबारक व तआला खे न वणी ऐं उन्हनि ॻाल्हियुनि में हिकिड़ो वॾो शर ऐं फ़साद रखियलु हो। अल्लाह ताला हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे चिठो करे ॿुधायो, इन मां सबक़ ही मिले थो त का बि ॻाल्हि ॿुधी अणॿुधी खोले न छॾिजे। माण्हू ॻाल्हि ॿुधे या त हुनजी तहक़ीक़ करे, सही आहे सची आहे, त बि जे हुन ॻाल्हि जे खोलण मां अमुन आहे, जहिड़ो झगड़ो फ़साद नथो फैलिजे भले हक़ीक़त बि आहे त बि हुन ॻाल्हि खे न खोले। जे जहिड़ो झगड़ो फ़साद थो फैलिजे त उहा हक़ीक़ी ॻाल्हि बि न करे, हक़ीक़ी ॻाल्हि बि न करे, जहिड़ो झगड़ो फ़साद कोन्हे को पोइ चवे अमुन हुजे, इत्तिफ़ाक़ इतिहाद फैलिजे त पोइ उहा ॻाल्हि करे, सो बि तहक़ीक़ खां पोइ। पर जे नफ़रत ऐं अदावत फैलिजे थी त हक़ ऐं सच बि न ॿुधाए, तहक़ीक़ करे। ऐं तहक़ीक़ केरु करे, कीअं करे तहक़ीक़? क़ुरान पाक त ॿुधाए थो हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे ज़माने में काई ॻाल्हि पैदा थिए त उन दौर जा माण्हू हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ताईं ॻाल्हि खणी अचनि, पोइ हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन वटि सहाबी सॻोरा सचा, उन्हनि जा नुमाइंदा, उन्हनि जा जाखोड़ करण वारा माण्हू सचा वफ़ादार, चङी तरह सां ॻाल्हि जी जाखोड़ करे ईंदा, या अल्लाह ताला हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे वही जे ज़रिए ॻाल्हि मालूम करे ॿुधाईंदो। पर हाणे अल्लाह ताला जो पैगम्बर हिन दुनिया में ज़ाहिरी हयातीअ जे हिसाब सां कोन्हनि, पंहिंजे रोज़े में ज़िंदा आहिनि, पर हिन दुनिया में हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जिथे किथे कोन्हनि। त पोइ हाणे मसाइलो पैदा थिए त उहो जाखोड़ कीअं कजे? हुज़ूर जन बि कोन्हनि, केॾे खणी वञूं? ॿियो रस्तो क़ुरान पाक ॾिनो, वइला उलिल अम्र मिनहुम, हाकिमनि जे तरफ़ खणी अचो, जेके वक़्त जा ज़िम्मेदार हुक्मरान हुजनि उन्हनि जे तरफ़ इहा ॻाल्हि खणी अचो। त हुकूमत जे तरफ़ बि CID CTD खोड़ सारा इदारा आहिनि, CIA इदारा आहिनि खोड़, उहा जाखोड़ कंदी, तहक़ीक़ कंदी, माण्हू पैदा कंदी, आवाम मां अहिड़ा संजीदा माण्हू ॻोल्हे करे ॻाल्हियुनि जे तहक़ीक़ करण जे लाइ, उन ॻाल्हि जे तह ताईं पहुचण लाइ माण्हू पैदा कंदी, ॻाल्हि खोले वठंदी। जॾहिं ॻाल्हि मालूम थी पवंदी त पोइ हक़ हक़ थी पवंदो ऐं बातिल बातिल थी पवंदो। माना मालूम थिए थो त कंहिं बि तरह सां ॿुधी ॿुधाई ॻाल्हि हरूभरू न खोलिजे, तहक़ीक़ कजे। पंहिंजे आम माण्हूअ जे तहक़ीक़ में बि जेकॾहिं ॻाल्हि मालूम थी वञे त बि उन ॻाल्हि खे ॾिसबो, फ़साद थो फैलिजे त हक़ ऐं सच बि कोन ॿुधाइबो, अवा इहो सच कहिड़े कम जो जंहिंसां फ़साद फैलिजे। पर जे फ़साद नथो फैलिजे ऐं ॻाल्हि हक़ीक़त आहे, ॿुधाइण में को नुक़सान बि कोन्हे, अमुन आहे त भले ॿुधाए, कोई हर्ज कोन्हे। अल्लाह तबारक व तआला फरमाए थो जेकॾहिं कोई माण्हू बिना तहक़ीक़ जे ॻाल्हियूं खोले थो ऐं उन मां शिर, फ़साद, नफ़रत, अदावत, दुश्मनी जहिड़ो पैदा थिए थो त इहो कमु शैतान जो आहे। इहा आदत मुनाफ़िकनि जी हुई
शैतान जो कमु आहे त माण्हुनि खे मुनाफ़िक़त में आणे तकड़ियूं ॻाल्हियूं बेबुनियाद ॻाल्हियूं खोलराए माण्हुनि में अदावत पैदा, इहो शैतानी कमु आहे। शैतानी विखुनि ते न हलो, जेकॾहिं ईअं कंदो त नुक़सानु घणो थींदो। इहो वॾो सबक़ु मिलियो। हाणे हितां सबक़ु मिले थो त जेका ॻाल्हि तव्हां वटि जेको मसइलो पहुचे उनजी तहक़ीक़ कयो, तहक़ीक़ कयो। कॾहिं कॾहिं मसइला हूंदा आहिनि आम दुनियावी, उन्हनि जे तहक़ीक़ जे लाइ त हुकूमत बि तहक़ीक़ कंदी, हर आम ख़ासि माण्हू तहक़ीक़ कंदो। पर जे मसइलो हुजे शरई ऐं दीनी त उनजी तहक़ीक़ केरु करे? सभ खां पहिरियां उहा ॻाल्हि क़ुर हदीस मां ॻोल्हबी, मिली वई त जीअं क़ुर हदीस मां उहो मसइलो मिलियो आहे उन ते अमल कबो। पर क़ुर हदीस मां असांखे न लधो त पोइ वेंदासीं सहाबा किराम जे तरफ़। सहाबा किराम में इहो मसइलो कीअं हलियो, उन्हनि कीअं हिन मसइले ते अमल कयो, फ़ैसिलो कयो। जे उतां मिलियो त पोइ उन ॻाल्हि ते अमल कबो। जेकॾहिं उतां बि नथो मिले त पोइ वक़्त जा जेके जयद मुजतहिद उलमा किराम आहिनि उन्हनि जे तरफ़ इहो मसइलो खणी वञिबो। साईं हीउ मसइलो पैदा थियो आहे, इन मसइले खे हाणे कीअं हल कबो? पोइ उहे वक़्त जा जयद उलमा किराम जेके हूंदा, मुजतहिद जेके हूंदा, उहे क़ुर पाक ऐं हदीस जे रोशनीअ में मसइले खे इस्तिंबात कंदा, खोटींदा, कढंदा। जंहिंमां उलमा मुहद्दिसीन एतिरे क़दुरु लिखियो आहे त अल्लाह ताला न फरमायो आहे लअलिमहु अल्लज़ीना यस्तंबितूनहु, इस्तिंबात लफ़्ज़ जेको आहे इनजी असुल माना आहे पाणीअ खे खोटे करे खूह जे पाण मां कढणु। पुराणे ज़माने में पाणी हूंदो हो घटि, पोइ उहो पाणी ज़रूरत पवंदी ऐं पाणी कोन्हे को, हाणे पाणी हासिलु करिणो आहे, कीअं कबो? खूही खोटींदा, वॾा खूह हणंदा, पोइ कीअं कंदा? ज़मीन खे काफ़ी फुटनि ताईं खोटे वॾो हेठि सोराख़ कंदा, खोटे 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 जितां पाणी निकिरंदो उन खां पोइ अञा हेठि ईंदा त जीअं पाणी आहिस्ते आहिस्ते बुड़की करे मथे अचे, साफ़ थिए। हाणे खोटे खोटे पाणीअ खे ॻोल्हींदा, इनखे चइबो आहे ॻोल्हणु, इस्तिंबात करणु। वक़्त जे उलमा ऐं मुजतहिदनि जो कमु आहे इहो। जेको मसइलो क़ुर हदीस मां नथो लभे या क़ुर हदीस उनखे बयानु न कयो आहे या उनखे सहाबा किराम बि बयानु न कयो आहे, त हाणे वक़्त जा जयद उलमा किराम जेके हूंदा, मुजतहिद हूंदा, उहे मुजतहिद मसइले खे क़ुर हदीस जी रोशनीअ मां ईअं ॻोल्हींदा, जाखोड़ कंदा, जीअं पथरेली या ज़मीन मां पाणीअ खे ॻोल्हबो आहे, जाखोड़ कबी आहे, ईअं ॻोल्हींदा। ॻोल्हे करे पोइ जेको मसइलो ॿुधाईंदा अवाम जे मथां लाज़िम आहे त हुन उलमा जे ॿुधायल मसइले जी तक़लीद कनि, हुनजी ताबेदारी कनि। क़ुर पाक जे आयतुनि मां इहो मसइलो बि साबित थियो त इनखे चइबो आहे क़यास, इनखे चइबो आहे इज्तिहाद। इहो क़यास ऐं इज्तिहाद जो चोथों नंबर दर्जो क़ुर पाक मां साबित आहे। पर वक़्त ते कूड़ ऐं सच खे परखण जे लाइ ख़बर कीअं पए त हिन माण्हू इहा ॻाल्हि कूड़ी कई आहे ऐं मूंखे इहा ॻाल्हि खोलण मां तहक़ीक़ करण खां पोइ बि इन मां नुक़सान थो थिए, किथे कूड़ ॻाल्हाइजे या किथे न ॻाल्हाइजे, किथे सच बि न ॻाल्हाइबो, फसाद थो फैलिजे। उन ते मां हिकिड़ो मिसाल ॾियां। पुराणे ज़माने में हिकिड़ो मुजरिम हिकिड़े हाकिम वटि आयो, हाकिम हुनजे बारे में फ़ैसिलो ॾिनो त बाबा हिनखे फाहीअ ते चाढ़ियो। इंतिहाई ग़लति हरकतूं आहिनि हिन जूं। उन हाकिम जो, बादशाह जो मुशीर जेको हो उहो ज़रा अहल इल्म हो, सियाणो हो, समझदार हो, सम्झी वियो त यार हिन जो ॾोह त अहिड़ो कोन्हे जो हिनखे फाहीअ ते चाढ़ियो थो वञे, फांसी हिनखे ॾिनी वञे, हिन जो ॾोह फांसी जहिड़ो त कोन्हे। सन्यूं सुकियूं मामूली हरकतूं आहिनि, बादशाह खे खणी कावड़ अची वई आहे, फांसी जो फ़ैसिलो ॾेई छॾियो अथई। फांसी मिसाल कंहिं माण्हूअ कंहिंखे चपाट हई आहे या कंहिं माण्हूअ कंहिंजा 5 रुपया खाधा आहिनि जेके 5 ॾींहंनि खां पोइ महिनत करण खां पोइ कमाए ॾेई सघे थो, हुनजो फ़ैसिलो फाही त कोन्हे, मामूली ॻाल्हियूं आहिनि। हाणे हुन मुजरिम खे बि ख़बर पई त मुंहिंजे लाइ फाहीअ जो फ़ैसिलो थियो आहे। टाइम मुक़ररु थियो, मुजरिम खे वठी आया। मुजरिम बि ॿोल ॿोलींदो आयो बादशाह जे बारे में, हालात जी त फलाणी फलाणी, घटि वधि गारियूं नंढियूं वॾियूं सभु कुझु ॾिनईसि। पर मुजरिम हुयो फारसी ॿोलीअ जो, बादशाह हुयो अजमी अरबी ॿोलीअ जो, हुनजी ॿोली बि मुजरिम जी ॿोली बि, ॾींदो आयुसि गारियूं त अहिड़ा तेड़ा बणा, मुंहिंजो को ॾोह आहे फांसीअ जहिड़ो जो तूं मूंखे फांसी थो ॾीं, बणा मर त ख़बर पई, क़बर में अच त विचूं ऐं नांग तुंहिंजा पिया न है, बणा अहिड़ा घटि वधि ॻाल्हाइसि बादशाह। पर मुजरिम जूं इहे ॻाल्हियूं सम्झी कोन सघियो, ॿोली बि हुई न। पंहिंजे मुशीर खां पुछई त अड़े तूं ॿुधा वज़ीर,
छा थो चए, वज़ीर हिन जी ॿोली मुजरिम जी सम्झे पियो, उन इलाइक़े जो या उहा ॿोली ज़बान सम्झे पियो। बादशाह पुछियो छा थो चए, हिन जो साईं तव्हांजी तारीफ़ थो करे, तव्हांजा गुण थो ॻाए, त बादशाह जहिड़ो माण्हू ई कोन्हे, लाजवाब माण्हू आहे, तव्हांजी तारीफ़ थो करे। बादशाह जो इहा ॻाल्हि ॿुधी त यार मां हुनजे बारे में जज़्बात में अची करे ग़लति फ़ैसिलो ॾिनो आहे, सज़ा थो ॾियांसि, भाई थो ॾियांसि, त बि मुंहिंजी तारीफ़ थो करे। बादशाह थोरे छॾियोसि, माफ़ी ॾियोसि, बसि हुनखे माफ़ी मिली वई। पोइ बकरियूं वॼाईंदो, गुल ॾींदो, ख़ुशि थींदो हलियो वियो। थोरी देरि खां पोइ बादशाह जो ख़ासि हिकिड़ा ख़ासि हूंदा आहिनि न, ख़ासि चेलो खणी चइजे, अहिड़े ख़ासि माण्हू बादशाह खे कन में चयो, साईं साहब वॾा, तो हुन पंहिंजे वज़ीर खां पुछो त इहो छा थो चए, वज़ीर तोखे चयो त इहो तव्हांजी तारीफ़ थो करे, तारीफ़ कोन पियो करे, गारियूं थो ॾेव तव्हांखे, गारियूं थो ॾे? चई हा। बादशाह खणी हुनखे कन खां वरितो, मरोटो ॾेई करे चईंसि हल त जूता न हणाए। चईंसि सच थो ॿुधायांव त मूंखे जूता हणंदो? पुछो तव्हां भले हुन वक़्तु जेके मजलिस में मौजूदु हुया सभिनी खां पुछो त हुन तारीफ़ कई तव्हांजी की न गारियूं ॾिनियूं? चई निकिर त जूता न हणाए, फसाद तो में सॼो रखियल। चई उहो जेको कूड़ हाणे पोइ अमन परस्त थियो, मां सच थो ॻाल्हायां त फसादी थियुसि? चई हा, हुनजे सच सां माण्हूअ जी जान बची वई आहे, हुनजे कूड़ सां बि माण्हूअ जी जान बची वई आहे, अमन पैदा थियो आहे, मां ज़ुल्म करण खां बची वियुसि, हो मरण खां बची वियो, हुनजे कूड़ मां एतिरो फ़ाइदो थियो आहे। निभागा तुंहिंजे सच मां साॻियो खून वरी फैलजंदो, तुंहिंजे सच मां साॻियो खून वरी फैलजंदो, हुनखे मां घुरायां, हुनखे मार ॾियां, या हुनखे वरी फाईअ ते चाढ़ियां, वॾो ज़ुल्म कयां डबल, तो वारो सच में फसादी आहे, हुनजो कूड़ बि हुन वारो आहे, हल त जूता न हणाए। त हिन आयत मां बि इहो ई ज़रा सबक़ थो मिले त जेका ॻाल्हि तव्हां वटि पहुचे, पहिरियां हुनजी कयो तहक़ीक़, खोलियो ई न। तहक़ीक़ करण खां पोइ बि जेकॾहिं तव्हांखे न उहा ॻाल्हि सम्झ में अचे थी त मां खोलींदुसि त फसाद फैलजंदो, इहा ॻाल्हि तव्हां पाण वटि ई रखो, खोलियो ई न। भले सच बि हुजे, भले हक़ बि हुजे, उहो हक़ न चइबो जंहिंमां फसाद फैलिजे, पर जेकॾहिं अमुन आहे ऐं ॻाल्हि जो उन मां ॻाल्हि खोलण मां उन मां अमुन पैदा थो थिए, सुलूह थो थिए, लख भेरा खोले छॾियो, न त न खोलियो। अल्लाह तबारक व तआला तव्हां असांखे क़ुरान पाक जी आयतुनि जे ॿुधण खां पोइ अमल जी तौफ़ीक़ नसीब फरमाए, आख़िरत जे लाइ निजात जो ज़रियो बनाए। आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन।